जामशोर में GSN तारीख़ ज़िले जामशोर की कांग्रेस जलसे की सूरत में थी, जंहिंजी सदारत पार्टी चेयरमैन शबीर अहमद जमाली कई, जंहिंमें GSN तारीख़ के मरकज़ी वाइस चेयरमैन मीर सागर सियाल, जनरल सेक्रेटरी रावल करनाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी, प्रेस सेक्रेटरी फैसल वगण, सीनियर कौम प्रस्तवकार इम्तियाज़ मीराणी और लतीफ़ मला GSN तारीख़ ज़िले जामशोर के कारकुनन वॾे अंग में शिरकत कई। GSN तारीख़ ज़िले जामशोर की कांग्रेस में 1 साल के लिए ज़िले जामशोर की बॉडी चूंडी वई, जंहिंमें ज़िले सदर बागी रहमान राजड़, नायब सदर बशीर सिंधी, जनरल सेक्रेटरी फैसल मला, जॉइंट सेक्रेटरी शरबत मंगसी, फाइनेंस सेक्रेटरी शाहनवाज बुलेदी, प्रेस सेक्रेटरी सुमार सिंधी चूंडिया विया। GSN तारीख़ ज़िले जामशोर जी नई चूंडी आयल बॉडी ऐं कारकुननि खे GSN तारीख़ के चेयरमैन शबीर अहमद जमाली समेत ॿियनि मरकज़ी अॻवाननि मुबारकबाद ॾींदे ख़िताब कंदे चयो त सिंध जी ज़मीनुनि कारपोरेट फार्मी नाले ते कब्ज़ो कयो पियो वञे, सिंध में धारिया आबाद करे असल धरती धन खे लॾायो पियो वञे। ॿिए पासे क़ौमी कारकुननि खे खंभे खणी गुम करे सालनि जा साल टार्चर सेलनि में क़ैद करे सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। GSN तारीख़ इन सभिनी मामलनि ते जल्द सॼी सिंध में तहरीक हलाई वेंदी। जैसी आए सीनों में सीने में दम थिए देश ख़ातिर ही सिर भी कलम साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे नौजवान साथियों सिंध जा वारसो। GSN तहरीक जा मरकज़ी उहदेदार साईं सागर सियाल साहब, रावल करनाणी साहब, इम्तियाज़ मीराणी साहब ऐं असांजे हिन नंढड़े ॻोठ जा क़ौमी साथियों क़ौमी कारकुनो, मुंहिंजा नंढड़ा मासूम भाइरो GSN GSI GMC सभ खां अॻु में GSN तहरीक ज़िले जामशोर जे चूंडियल उहदेदारनि खे ख़िराज तहसीन पेश थो कयां, जिन अहिड़े फुट ऐं मुसक वारे माहौल में GSN तहरीक जामशोर जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे ऐं असांखे उमेदु आहे इहे दोस्त फ़िक्र GM सैद जो प्रचार कंदा ऐं पंहिंजे सॼे जामशोर में जेके बि तालुका आहिनि, ज़िला आहिनि, यूनिट आहिनि ऐं यूनियन काउंसिल आहिनि, उन्हनि जाइ ते पंहिंजा यूनिट खोलींदा ऐं GSN तहरीक जे प्रोग्राम खे ऐं फ़िक्र GM सैद खे वसी कंदा। असां ईअं त सभिनी दोस्तनि मां पुरमींदे आहियूं, पर जंहिंजे मथां ज़िम्मेवारी आहे थी जीअं मुंहिंजे मथां हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे मरकज़ जी, आउं ख़ैरपुर खां जामशोर पहुतो आहियां। अहिड़े नमूने सां जेके बि जामशोर जा उहदेदार चूंडिया आहिनि, जिन मथां इहा ज़िम्मेवारी आहे थी थिए त पंहिंजे जामशोर ज़िले जे सभिनी तालुकनि में यूनिटनि में कमु करे पंहिंजा हमदर्द, पंहिंजा साथी, पंहिंजा दोस्त पैदा कनि ऐं पंहिंजी पार्टी खे वधाए। ऐं उन खां पोइ आउं अवां दोस्तनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीअ स्टेट जेका पूरी दुनिया में ज़ालिम स्टेट काउंट थिए थी, छो त 1940 में बंगालियुनि करारदाद पेश कई हिकिड़ी त हिन एशिया में जेके भी मुसलमान रहनि था उन्हनि जी जुदा हिकिड़ी स्टेट ठाहे असांखे, ऐं उन करारदाद खे अक्सरियत मुस्लमाननि क़बूल कयो ऐं उन खां पोइ 1943 में साईं GM सैद उनखे अमली जामो पाइण लाइ सिंध असेंबली मां रेज़ोल्यूशन पास करायो त असांखे जेको आहे जुदा स्टेट ठाहे ॾियो। ऐं उन खां पोइ ख़ान गफ़ार ख़ान ऐं सिंध जा, सरहद जा, बलोचिस्तान जा जेके भी नेशनलिस्ट हुआ, उन्हनि सभिनी इहो मुतालबो कयो त अंग्रेज़ असांजी सॼी एशिया ख़ाली करे ॾिनी ऐं क्विट इंडिया जे नाले सां हिकिड़ी मूवमेंट हलाई वई त अंग्रेज़ ही मुल्क ख़ाली कयो ऐं उन्हनि माण्हुनि जे जदोजहद ते रंग लाथो ऐं अंग्रेज़ हितां विया हलिया। पर वञण खां अॻु में चइनि मुल्कनि खे मिलाए हिकिड़ो यूनिट ठाहियो, उन नालो पाकिस्तान रखी वियो। उन में बंगाल, बलोचिस्तान, सरहद, पंजाब ऐं सिंध। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त 3 सूबनि ते हिन शइ खे क़बूल कयो, पर 2 सूबनि अंग्रेज़नि जे फ़ैसिले क़बूल कोन कयो। हुन टाइम में ते टाइम में हिकिड़ो मुल्क हो बलोचिस्तान जंहिं इनखे क़बूल न कयो, ॿियो मुल्क हो सरहद जे माण्हुनि बि इनखे क़बूल न कयो। ऐं उन टाइम में मुस्लिम लीग वारनि
तंहिं वक़्त में सरहद में खान गफ़ार खान जे भाउ डॉक्टर खान जी हुकूमत हुई उन जे हुकूमत खे गुज़ाल करे सरदार अब्दुल कयूम खान खे जेको आहे उन वक़्तु वज़ीर आज़म करे ऐं हुननि पाकिस्तान खे क़बूल करायो ऐं बलोचनि जे मथां हुननि फ़ौज कशी कई। आउं सम्झां थो इहा आम फहम ॻाल्हि आहे त तंहिं वक़्त में नौरोज़ खान जेको बलोचनि जो अॻुवाण हो ज़हरी कबीले सां वास्तो रखे थो उन मज़म्मत कई ऐं पहाड़नि ते चढ़ी पंजाबी फ़ौजनि सां हुन जंग जोटी ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त अयूब खान जी हुकूमत खां पोइ हीउ टिक्का खान जेको पीपल्स पार्टी जो कंहिं वक़्त में जनरल सेक्रेटरी बणियो उन क़ुर शरीफ़ ॾेई उन्हनि माण्हुनि खे लाहे ऐं तव्हांजी हैदराबाद जेल में नौरोज़ खान जे पुटनि ऐं साथियुनि खे फांयूं ॾिनियूं ऐं नौरोज़ खान खे ताहयात मच जेल में बंदि करे छॾियो ऐं तव्हांखे ॿुधायां त हुनजो जनाज़ो मच जेल मां ग़रीब निकितो ऐं पर बलोचनि सरेंडर कोन कयो। बलोच अॼु पंहिंजे आज़ादी जी चौथी जंग लड़नि था ऐं सिंध में साईं जीएम सैद उन टाइम में 1946 में पाकिस्तान जी मुखालफ़त कई ऐं साईं जीएम सैद चयो त जेको पाकिस्तान ठहण खां अॻु में माण्हुनि जा हक़ सलैक्ट थो करे ऐं क़ौमुनि खे जेको तस्लीम नथो करे उहो सुभाणे ठहण खां पोइ छा असरु थींदो हुनजो ऐं ईअं ई थियो त 47 में पाकिस्तान ठहियो ऐं 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको 14 बुनियाद हुया 14 नुकात हुया त हिकु सूबे जो माण्हू ॿिए सूबे में माइग्रेट कोन थींदो। मर्कज़ खे 3 खाता हूंदा दिफ़ा करेंसी मुवासिलात ऐं हर हिकु सूबे खे सूबे ख़ुदि मुख़्तियारी हूंदी ऐं उन खां पोइ अहिड़े नमूने सां ऐं हर हिकु सूबे जी जुदा करेंसी हूंदी ऐं उन खां पोइ हर हिकु सूबे खे मलेशिया फ़ौज हूंदी। पर हिन वक़्त ताईं अॼु ॾींहं ताईं 47 सालनि खां 47 खां वठी अॼु 73 साल गुज़री विया आहिनि। 73 सालनि में असांखे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी न मिली सघी ऐं असांखे सूबाई मुख़्तियारी त छा पर अॼु ॾींहं ताईं जेके बि सिंध जा रिसोर्सिस जेके बि सिंध जा असां आहिनि समुंड आहे असां वटि कुदरती वसीला आहिनि पेट्रोल आहे गैस आहे लोहा जिप्सम आहे शीशे जी मिटी आहे सोन आहे उन सभिनी जी मालिकी पंजाब हुकूमत मर्कज़ जे नाले सां पंजाब वाले करे छॾी। पहिरियां आउं सम्झां थो 1956 में जेको रेज़ोल्यूशन ठहियो उन में बि सूबनि खे अख़्तियार हुया पर 73 में जेको 73 जो आइन ठाहियो उन आइन तहत सभु सूबनि जा अख़्तियार मर्कज़ जे हवाले कया विया ऐं तव्हांखे ख़बर हुजे त मर्कज़ में डोमिनेंसी पंजाबी जी आहे। मर्कज़ जी पार्लियामेंट में मेजॉरिटी पंजाबी जी आहे। असां 3 सूबनि जा माण्हू सिंध बलोचिस्तान सरहद जा क़ौमी असेंबली जा मेंबर सभु गॾिजूं त बि असां उन खां घटि आहियूं। त माना जेको फ़ैसिलो पंजाबी चाहींदा उहो पंहिंजे मनमानीअ सां पंहिंजे मर्ज़ीअ सां क़बूल कंदा। मां तव्हांखे 2 टे मिसाल ॿुधाईंदुमि। असां वटि साईं हलो छा आहे साईं त सिंध असेंबली हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास कयो त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थिए। असांजे खैरपुर जो MP हो इलाही बश बांभण उन असेंबली में बिल पेश कयो ऐं असेंबली में ऑपोज़िशन खां वठी पूरी गवर्नमेंट जा माण्हू उन्हनि अक्सरियत राय सां उहो बिल पास कयो त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थी। मां इहा 1973 जी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां ऐं उन खां पोइ उहो असेंबली पास कयो ऐं उनखे कंफर्म करण लाइ मर्कज़ी असेंबली में इहो त मर्कज़ जे हिकिड़े पंजाबी में तकीर करे उनखे रिजेक्ट करे छॾियो ऐं सॼी असेंबली में रिजेक्ट कयो। अॼु ॾींहं ताईं तव्हां अख़बार में पढ़ंदा हूंदव सलाफ़ी दोस्त वेठा आहिनि त सिंध जा अदीब या दावा कंदा आहिनि त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली खे ऐं पीपल्स पार्टी सिंध खे 2 सूबनि जो 2 ॿोलियुनि जो सूबो कराइणो उर्दू क़ौमी ॿोली ऐं सिंध में उर्दू ऐं सिंधी सूबाई ॿोली अख़्तियार ॾिनी। त माना इहे जातियूं असां सां थींदियूं आयूं आहिनि ऐं हींअर बि पीपल्स पार्टी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत में सिंध जा सभु टपड़ खणी सदारती कुर्सीअ करे पंजाबी में झोली में छॾिया विया आहिनि। सॼे चूलिस्तान मां ऐं सिंध जे वारिस इलाइक़े मां तक़रीबन 48 लख एकड़ ज़मीन जेका बेसिकली हक़ हारनि जो आहे उहो हारनि खे मिलणु खपे पर उहा फ़ौजी जनरल जे हवाले कई वई आहे ऐं उन ते कारपोरेट फार्मिंग जे नाले सां ॿाहिरियां इन्वेस्टर घुराए उनखे ठीके ते ॾिनी वई आहे ऐं असांजे सिंधू दरिया ते 6 केनाल ठाहे असांजे पाणीअ जी चोरी कई थी वञे। हाणे ॾिसो त अहिड़े ॾींहुं अख़बारुनि में टीवीअ ते ईंदो आहे त असां वटि पाणी जी शार्टेज आहे
असां जे जेको सारे जो मौसम में फसल थिए थो उन लाइ पाणी मुयसरु न हूंदो। जॾहिं हिकु सीज़न में असांखे पाणी कोन थो मिले त 6 केनाल जे निकिरंदा पोइ असांजी छा पोज़ीशन हूंदी? जॾहिं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त तक़रीबन सिंध में 75% माण्हू एग्रीकल्चर ते दारोमदार कनि था। असांजी एग्रीकल्चर तबाह थी त छा असांजी पोज़ीशन रहंदी? असां बुख बदहाली ऐं बेरोज़गारी वर चढ़ी वेंदासीं। ऐं इन जे लाइ जेके माण्हू मूवमेंट कनि था उन्हनि मूवमेंट खे रोकण लाइ, उनखे डिप्रेस करण लाइ, उन मथां प्रेशर करण लाइ हिते पुलिस स्टेट क़ाइम कई हुई आहे। जीअं हाणे मां सम्झां थो अनवर साहिब ॻाल्हि ॿुधाई त असां वटि जेका नौजवान जेके महिनत कंदा आहिनि उनखे पुलिस खणी खपे थी माना महिनत बि तव्हां न कयो, या त चोर छो या असांजा एजेंट थियो। हिते पीपल्स पार्टी खुद उन्हनि जे एमपीएन उन्हनि जे वॾेरनि पुलिस गर्दी कराई आहे। क़ौमी कारकुन जेकॾहिं को आवाज़ थो उथारे खंबे खणी था वञनि, कोई उनजे मथां केस कोन्हे, काई चार्जशीट कान्हे। 6 महीना 5 महीना 4 महीना गुम करे तशद्दुद करे थाणे ते पेश कंदा, उन ते को न को मंशा जो केस था ॾियनि ऐं सॼी दुनिया खे थी अहिड़ी मंशा आहिनि कोन। पर जेकॾहिं असां उन आवाज़ था उथारियूं त असांखे चवंदा तव्हां कंदा आहियो, तव्हां मुल्क दुश्मन आहियो। असां तव्हांखे वाज़े ॿुधायूं त असां मुल्क दुश्मन आहियूं। असां सिंध परस्त आहियूं। सिंध असांजी धरती आहे, सिंध असांजो मुल्क आहे। असां पंहिंजी धरती, पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे धरतीअ ते कुदरत जे तरफ़ां क़ौमी तफ़सीलनि जा मुहाफ़िज़ आहियूं। असां मां सिंधी क़ौम जा मुहाफ़िज़ आहियूं। असां चाहियूं था त हिन धरती जा वसीला असांजा वाल हुजनि। असां चाहियूं था त सिंध जो रोकियो सिंधी माण्हू खे हुजनि। असां चाहियूं था त सिंध जी वारसी, सिंध जी मालिकी सिंधी क़ौम खे हुजे, न कि पंजाबियुनि खे। असां वटि डीएसपी एसपी पंजाब में कंदा छा सिंध में जानदार अफसर कोन्हनि, उहे मुक़ररु नथा थियनि सिर्फ़ु इन जे करे त पंजाबियुनि खे असां सिंध जे ऑफिसरनि ते बि एतमाद कोन्हे को, मथां हू सिंधियुनि जी भलाई जो कमु कनि। उन जे करे उहे असांजे मथां हेड ऑफ डिपार्टमेंट पंजाबी मुक़ररु था कनि ऐं उनखे इहो फ्री हैंड था ॾियनि त सिंधियुनि खे कुझु ॾियो, सिंधियुनि खे बफ़ूज कयो, सिंधियुनि खे ज़हनी तरह टार्चर कयो। हाणे ग़रीब जो ॿारु जेको रेड़ो खपाए थो, रेड़े ते सब्जी खपाए थो, उहो खॼी वेंदो, उन जी ज़हन ते छा गुज़रंदी? उन जे पीउ जे ज़हन ते छा गुज़रंदी? उन माइटनि जे ज़हन ते छा गुज़रंदी? उन जे करे असां जीएससी तहरीक इन पुलिस गर्दी जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं। असांखे कंहिं बि पुलिस गर्दी न खपे। असां उन जे ख़िलाफ़ जदोजहद बि कंदासीं, उन जे ख़िलाफ़ आवाज़ बि उथारींदासीं, भले असांखे जेलनि में जन असां वेठा आहिनि। साईं मीरानी साहिब लाइ ॿुधायो हींअर बि उन घर जा 3 भाती गुम आहिनि। असांजे ख़ैरपुर मां अयूब कांधवा जेके 8 साल 8 सालनि खां गुम आहे। सोहेल असांजो जेको आहे सो शहदाद कोट जो कारकुन आहे, सोहेल भट्टी, उनखे 8.5 साल थिया आहिनि गुम आहे। नंढिड़ो अल्लाह वधायो महर जंहिंजी उमिरि कुल 15 साल आहे, उहो 6 सालनि खां गुम आहे। त माना अहिड़े नमूने सां जेके तव्हां लिस्ट करो त हज़ारनि जी तादाद में, सभनि जी तादाद में हिकिड़ा कारकुन असांजे जेल में बंदि आहिनि। हिकिड़े असांजे क़ौमी कारकुन खे जेको आहे खंबे खणी गुम करे छॾियो आहे, किन खे लाश मस करे अॼु जेका तारीख़ आहे, अॼु साजन मुल्क खे सीननि खे चीरे टंगुनि खे कपे, उनखे ॾंभ ॾेई उन अखियूं कढी उनखे जेको आहे शहीद कयो। अॼु हुनजी वरसी आहे, जिनखे 1 साल गुज़री वियो आहे। मां अहिड़े नमूने सां जेके तव्हां लिस्ट खणो, छा मुज़फ़र बुलैई सां छा थियो, मक़सूद कुरैशी सां छा थियो, साईं तव्हांजे जेको आहे सो सिराई कुर्बान सां छा थियो। त माना अहिड़े नमूने सां असां सिंधी माण्हू जेके अव्हांजा मुहाफ़िज़ आहियूं, जेके अव्हांजे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, जेके तव्हांजे दिफ़ा जी ॻाल्हि था कयूं, उन्हनि खे रियासत अहिड़े नमूने सां जबर ज़ुल्म करे उनजो आवाज़ बंदि कराए थी। त मुंहिंजा साथियो, असां अव्हांखे अपील था कयूं त ही सिंध धरती तव्हांजी आहे, हिन सिंध धरती जी मालिकी तव्हांखे करणी आहे। जेकॾहिं तव्हां जे मथां जंग मसलत थिए थी त उनजो दिफ़ा बि तव्हांखे करिणो आहे, जंग बि तव्हांखे करणी आहे। पंजाब साम्राज्य असांजे मथां जंग मुसलत कई आहे, अचो त गॾिजी मुठ मुठ थी ताक़त बणिजी पंजाबियुनि जा मुक़ाबिलो कयूं। महिरबानी, मूंखे उमेद आहे त असां सां तव्हां गॾिजी जदोजहद कंदो ऐं पंहिंजी धरती वासी कंदो। जीए सिंध, जीए साईं, जीए सिंध। भाऊ अनवर ॻाल्हि कई त हिन ॻोठ में गैस बि कोन्हे को, लाइट बि कोन्हे का, रस्ता बि कोन्हनि ऐं हिन ॻोठ जा जेके एमपी एमएलए काउंसलर चेयरमैन सभु शइ खाई था वञनि। हुन जे घरनि ताईं हर शइ आहे, असां वटि कुझु बि त ॻोठ में मुस्तक़बिली शइ कोन्हे। सो आउं सभ खां पहिरीं तव्हांखे शाइर ॿुधाईंदुसि त कराचीअ में गाज़ी जा दातार देवन, कराचीअ में गाज़ी जा दातार देवन, भली बाहू दाता जे दरबार देवन,
भली सत भेरा तू लाचीअ ते ॾईया, भली सत भेरा तू लाचीअ ते ॾईया, भली कंहिं जहालत जे बीनारे ॾेवन, सादिक जाफर ना हूंदे बलवन, सादिक जाफर ना हूंदे बलवन, इन खां वॾो आहे त दातार ॾेवन, जिबाई कुफर ते अगर सन वींदे भल लाहौर जे लाल बाज़ार बेवन। धरती जे दुश्मन हचारन ते लानत, छो दुश्मनन के सरेम चवणो जीएसएम तहरीक पार्टी जी तरफ सां असां ने पीएम ने वडेरन पीरन भोतावन गाने खाटिजो, असां नौजवान गैरतन सिद्धि आयो, असां के पंहिंजी ज़ुबान, असां के पंहिंजो कल्चर, असां के कल्चर कायम दाम रखणो के सूरत में असां के जुदो कोने को ये धरती जा दलाल केतिरो ज़ोर लगायो ऐं इन्हनि खे हमेशह ला ये अखिले कहाणिया ये तबो खानो असां के पैसे ना अचणो, छो जो असां के जेल जी परवाह न आहे, जेल वञण असां रेबरेशन साईं जीएम सैद रेबर जी सुन्नत तरह ते अमल कंदा आहियूं ऐं असां गैरतन तोम आहियूं, असां कॾहिं पैसे कोन अचंदासीं, असां पंहिंजा हक़ विड़ी वठंदासीं, जेसीं में साह आहे धरती तो सा चाओ आहे, वडेरन ने पीरन ते लानत तुझे, वडेरन ने पीरन ते लानत तुझे, बिजी दादा गिरन ते लानत तुझे, गरीबन जो ना जेकी खून चोसन तन पे जमीनन ते लानत तुझे। जिया सिंह जिया लतीफ हाणे आऊं दावत किताब जे लाइ वाइस चेयरमैन साईं सागर सियाल साहब के गुजारिश कम स्टेज ते अचनि पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। साईं आ मरणो हर एक माण्हूअ खे, आ मरणो हर एक माण्हूअ खे, पर हींअर मरंदासीं साथी का बाहि लॻाए पोइ ॿारनि ॿारे पोइ वेंदासीं। अॼु जीएसएम तहरीक ज़िले जामशोरे जी कांग्रेस में मुंहिंजी पार्टी जो चेयरमैन मोहतरम शबीर अहमद जमाली साहब, वाइस चेयरमैन मीर सागर सियाल, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी साहब, असांजो प्रेस सेक्रेटरी भाऊ फैसल वगण, इंतहाई सीनियर क़ौमी दोस्त असांजे सफ़र जो साथी भाऊ इम्तियाज़ मीरानी समेत हिन पिंडाल में वेठल जीएसएम तहरीक जा अॻवानो कारकुनो साफ़ी बाहिरो, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद, जीए शहीद शफी मोहम्मद करनाणी। सब खां पहिरीं त हिते जे दोस्तनि ख़ासि करे अनवर बुर्दी ऐं फैसल वगण खे क़ौमी सलाम पेश कयां थो, जस ॾियां थो, जिन हेॾो सर मेड़ाको करायो आहे हिते। अॼु जीएसएम तहरीक ज़िले जामशोरे जी कांग्रेस में असां ज़िले जामशोरे जी बाडी रखी आहे, जंहिंजो मुदो आहे सिर्फ़ 1 साल। 1 साल खां पोइ वरी जेको आहे सो हिते साॻी हिन ज़िले जे लाइ नई बाडी रखी वेंदी ऐं जेका हिन वक़्तु असां ज़िले जी बाडी रखी आहे, इन्हनि दोस्तनि मां इहा उमेद रखूं था त जीएसएम तहरीक खे सॼे ज़िले जामशोरे में फ़ाल कंदा, हिते मज़बूत बणाईंदा, यूनिट सिटी तलका हिते इहे सभु टोटल बाडियूं जोड़े ख़ासि करे जामशोरे जे लाइ, सिंध जी आज़ादी जे लाइ साईं जीएम सैयद जे फ़िक्र ते जदोजहद कंदा। हिन महिल असां आयासीं पिए हिते तव्हांजे हिते ॻोठ, त असां ॾिठोसीं त तव्हांजो जेको रोड आहे हुनजी तमामु घणी रोड जी हालत ख़राबु आहे ऐं असांजा दोस्त चवनि पिया त हिते लाइट आहे ई कोन, हिते पाणी जो मसइलो आहे, हिते बिजली जो बि मसइलो आहे, रोड जो बि मसइलो आहे। हालांकि हिन ज़िले में 3 हिते वॾी यूनिवर्सिटियूं आहिनि, मेराण यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, जामशोरे यूनिवर्सिटी। हुनजे आस पास में जेके हिते ॻोठ आबाद आहिनि हुते हुननि खे का बि सहूलियत हिते मौजूदु न आहे। हिते जेका जीएसएम तहरीक हिते जे माण्हुनि जे लाइ जदोजहद कंदी, मालकी कंदी, हुननि खे पंहिंजा हक़ वठाए ॾींदी, इन समेत हिते जामशोरे में बदअमनी जी वॾी बाहि भड़कियल आहे। हिते कुझु महीना पहिरीं असांजे मरकज़ी अॻवान अनवर बुर्दी खां बि हिते हिन ज़िले में फुर्ती हुई। तंहिं करे असां चऊं था जेके फुरू वारदातूं मंशात ख़ासि करे आइस जो नशो जेको हिते हले थो उनजे ख़िलाफ़ जीएसएम तहरीक भरपूर हिते जदोजहद कंदी, भरपूर अमल में ईंदी, हिते जी इंतिज़ामिया खे ज़ोर ईंदो त उहे सभु जेके बुरायूं आहिनि असांजे ज़िले में ख़तमु कराईंदी।
ऐं इन सां गॾोगॾु जेके सिंध सां जेके मसइला आहिनि, ख़ासि करे सिंधू दरिया में जेके 6 केनाल कढिया पिया विया हुनजो असांखे लॉलीपॉप ॾियणो पियो। हालांकि 6 केनालनि जी जॻह ते हाणे 9 केनाल कढण जो रिथाबंदी थी रही आहे। असां सम्झूं था त हिकु केनाल न कढंदा, हिकु केनाल न ठाहींदा, असांखे लॉलीपॉप ॾेई माठ कराए छॾींदा। पर जेके ॻाल्हियूं असां ॿुधूं था उन मां असांखे ज़ाहिर थिए थो त हाणे जेके 6 केनालनि मां 9 केनाल ठहंदा ऐं जेका कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेका सिंध जी ज़मीन ॾिनी पई वञे उहा फ़ौज खे ॾिनी पई वञे। असांजी ज़मीन सिंध असांजी धणी असीं, वारस असीं। असांजी ज़मीन पाकिस्तान जी फ़ौज खे कहिड़े बुनियाद ते ॾिनी पई वञे, उहा असां कंहिं बि सूरत में न बर्दाश्त कंदासीं, न क़बूल कंदासीं। असां हुनजे ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कंदासीं। ऐं हिन सां गॾोगॾु हिते सिंध में दारिया आबाद कया पिया वञनि, ख़ासि करे अफ़गानी पठाननि खे हिते आबाद कयो पियो वञे। असांजे रोज़गार ते धाड़ो हयो थो वञे। असांजी धरती जेका आहे असांखां पेरनि खां खसी पई वञे। पठाननि खे हिते आबाद करे हुननि खे समूरी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। इहे सिर्फ़ु इहे जेका आहे सो मथे जेके हुकुमरान वेठा आहिनि, इहा हिननि जी बीटी पॉलिसी आहे। पर असां हिननि खे कंहिं सूरत में इहा बर्दाश्त करणु न ॾींदासीं। ऐं सिंध जे मसइलनि ते जेको बि माण्हू आवाज़ उथारे थो, भले हू कहिड़ी पार्टी सां तालुक रखंदो हुजे, ख़ासि करे असांजा जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे खंभे खणी गुम कयो थो वञे। सालनि जा साल उन्हनि खे रियासती इदारा खंभे खणी गुम था कनि। हाणे छा कयो अथनि, सालनि जा साल मिसिंग करण खां पोइ उन्हनि खे कूड़नि केसनि में वाड़े कोर्टुनि में जे बहाने ते, कोर्टूं त आहिनि ई हुननि जूं, जज सगोरा त आहिनि ई हुननि जा। पोइ क़ौमी कारकुननि खे हिन बुनियाद ते कंहिंखे 14 साल, कंहिंखे 20 साल, कंहिंखे 25 साल सज़ा ॾिनी थी वञे। हाणे बि असांजा दोस्त, असांजा साथी सोहेल मीराणी, मेहरान मीराणी जेके हिन कूड़नि केसनि में जेको आहे जेल में कैद काटे रहिया आहिनि। असां जेके सोहेल मीराणी ऐं मेहरान मीराणी ते जेके कूड़ा केस कया विया आहिनि उन्हनि जे लाइ भरपूर असां मज़म्मत कयूं था। ऐं जीअं सिंध तहरीक हुननि जे लाइ भरपूर पंहिंजो किरदारु ऐं आवाज़ उथारींदी रहंदी। ऐं जीअं सिंध तहरीक हुननि ते दोस्तनि जी जेल ते मालिकी कंदी रहंदी। वधीक तव्हांजो टाइम नथो वठां, छो जो दोस्तनि चयो आहे त हिते तमामु बिजली जो मसइलो आहे, छो जो बिजली आहे ई कोन, ऊंदाही थी वेंदी। इन सां गॾोगॾु असांजी मर्कज़ी क़यादत वेठी आहे, तव्हांखे ख़िताब कंदी। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो हलां, जेका असांजी इलेक्शन थी हुई 24 अगस्त ते जीअं सिंध तहरीक जी खटे में, जंहिंमें असांजी मर्कज़ी पार्टी चूंडिजी आई, जंहिंमें असां शबीर अहमद जमाली जी क़यादत में असां सॼी सिंध में कमु कयूं था। ऐं इन सां गॾोगॾु असांजी जीअं सिंध तहरीक जो अॻूणो चेयरमैन भाऊ सूरज सिंधी कुझु ॻाल्हियुनि जे करे नाराज़ आहे। असांजी कोशिश रही आहे, असां पहिरियां बि कोशिश कई आहे, असां हाणे बि कोशिश कंदासीं त सूरज सिंधी समेत जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे असां परचाईंदासीं, उन्हनि सां वेहंदासीं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। छो जो असां उन्हनि खे परे न आहे कयो, उहे असांजा पंहिंजा आहिनि, असांजा वॾा आहिनि, असांजा ॿाहिरि आहिनि। असां उन्हनि खे परचाईंदासीं ऐं असां गॾिजी सरजी कमु कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं शहर जी पंहिंजी जॻह वठंदुसि। ॾुखिया मंज़िल डिगी आहे चाढ़ी, कंहिं छॾे विया अध में भाड़ी, असां सां गॾु हले दो ऐं दिलेर। जीअं सिंधु देश, जीअं साईं जीएम सैयद, जीअं शहीद सिंधु देश, शहीद शफी मोहम्मद करनानी।